नाज़रीन, बलूचिस्तान जे इलाइक़े कोयली में ऑपरेशन दौरान IED धमाके जे नतीजे में पाक फ़ौज जा 2 ऑफिसर शहीद थी विया आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस जान जी क़ीमत ते बि अमन दुश्मननि जी कुदन इदारनि ते बलूचिस्तान के इलाके कोयलू में ऑपरेशन दौरान धमाके के नतीजे में पाक फौज जा 2 ऑफिसर शहीद थी विया आहिनि। पाक फौज के तर्जुमान जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस जान की कीमत ते भी अमन दुश्मननि के कुदन इरादनि के नाकाम बनाइण लाइ पुरज़म आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी कोयलू में 2 फौजी ऑफिसरनि की शहादत ते दुख जो इज़हार कयो आहे। पाक फौज के तर्जुमान मूजिब सिक्योरिटी फोर्सिस तरफां बलूचिस्तान के इलाके कोयलू में तस्दीक थियल इंटेलिजेंस इतलाउनि ते सैनिटाइजेशन ऑपरेशन कयो वियो। ISPR मूजिब इलाके के क्लियरेंस ऑपरेशन दौरान IED धमाको थियो, जंहिंजे नतीजे में 2 ऑफिसर शहीद थी विया। पाक फौज के तर्जुमान जो चवणु आहे त वतन माओ जी दिफ़ा में मेजर जवाद ऐं कैप्टन सगील शहादत माणी। ISPR मूजिब अमन दुश्मननि के पकड़ण लाइ इलाके में क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। दुश्मन अनासरनि जूं बुज़दिलाड़ियूं कार्रवाइयूं बलूचिस्तान में अमन ऐं खुशहाली सबोताज नथियूं करे सघनि। पाक फौज के तर्जुमान मूजिब सिक्योरिटी फोर्सिस जान की कीमत ते भी अमन दुश्मननि के कुदन इरादनि के नाकाम बनाइण लाइ पुरज़म आहिनि। ओॾां परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी कोयलू में 2 फौजी ऑफिसरनि की शहादत ते दुख जो इज़हार कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मेजर जवाद ऐं कैप्टन सगील की शहादत ते दुख पहुतो आहे। शहीदनि जूं कुर्बानियूं ज़ाया थियण न ॾिनियूं वेंदियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मेजर जवाद ऐं कैप्टन सगील जे कुटुंब सां ताज़ियत जो इज़हार कंदे चयो आहे त अमन धरतीअ जी हिफ़ाज़त कंदड़ मुल्क जा बहादुर पुट